पाण खे साड़ींदासीं। हाणे असां रहण जो लाइक़ न आहियूं, असां त ज़ुल्म वधी आहे। करमपुर बरसा 3 ॾींहं पहिरियां ॻोठ मारक बिजाणी में अगवा थियल नौजवान अब्दुल हफीज़ बिजाणी के अगवा थे 3 ॾींहं गुज़री विया। हद जी ठुल बी सेक्शन पुलिस नौजवान की बाज़ियाबी लाइ हिन वक़्त ताईं कख भनी बीणो न कयो। मुगी नौजवान के घर में कुरामत लाइ संदसि तुर्त बाहिफ़त बाज़ियाबी लाइ कुरान पाक जो विर्द जारी है। नापरकोट ऐं ठुल बी सेक्शन पुलिस में हदबंदी तकरार सबब अॼु राति देर से ठुल बी सेक्शन थाने ते नौजवान के अगवा वाक़े जो केस दाख़िल किया है। मुगी के वारसन ऐं जमात इस्लामी के सूबाई अगवान मौलाना अब्दुल हफीज़ बिजाणी जो वधीक छा चवण ऐं छा मुतालबो है, अचो तो ॾिसूं था इन तफ़सीली रिपोर्ट में। असांजो इहो ई चवणु आहे त असां ग़रीबनि खां को मदद करण वारो कोन्हे। अलाह को दवा पुलिस साईं वियासीं, रोड बंदि कयासीं, तंहिं हूंदे बि असांजो कुझु न थियो। अच्छा, असां अलाह जे दर सवाली आहियूं। अलाह जो असां ग़रीबनि मज़लूमनि कंहिंजो ॾोह न कयो आहे। ग़रीब ऐं मिसकीन पंहिंजे रोज़गार सां पिया ऐं राति ॾींहुं निट असांजी पिटाए छॾी आहे ज़ालिमनि। केस किथे दाख़िल थियो? केस चवनि था राति दाख़िल थियो आहे ठुलत। अच्छा, तव्हांखे न घुरायो पाण खे? असांखे साईं कंहिं बंदा घुरायो, असांखे मीर शबीर अली ख़ान साईं खे चवण ॿुधायो टेलीफोन ते। अच्छा, जेकॾहिं पुलिस नौजवान खे बाज़ाब करण लाइ को तारुक न थी वठे, तव्हांजो अॻिते लाइ अमल छा हूंदो? तव्हां धरणो हणंदो? असां धरणा बि हणंदासीं, असां पाण खे साड़ींदासीं। हाणे असां रहण जो लाइक़ न आहियूं, असां त ज़ुल्म वधी आहे। कंहिंखो मुतालबो कंदो? मुतालबो कंदासीं, वज़ीर आला ताईं वेंदासीं, कमांडरनि ताईं ईंदासीं, वज़ीर आज़म ताईं बि वेंदासीं, जिते वस पुॻो। अच्छा, हा साईं। कंदासीं, IG साहब ताणी वेंदासीं, DIG साहब शबीर अली ख़ान राब्तो कयो आहे। नौजवान बाज़ाब करायो, नौजवान खे बाज़ाब कयो, अञा ताईं कोन थियो। अञा ताईं पुलिस को एक्शन ई न आहे खयो। हाणे केस दाख़िल थियो आहे, ॾिसो त छा थो थिए। अल्लाह में उम्मीद आहे त देर आयद दुरुस्त आयद। पहिरियों त पुलिस मालिक ही न पई थिए। हाणे अलहमदुलिल्लाह इहा ॻाल्हि आहे त दे बख्तियारपुर ॻोठ मारक ख़ान बिजाणी जेको आहे त ठुल पुलिस तस्लीम कयो आहे ऐं बोतार शबीर अली ख़ान जी महिरबानी, सरदार साहब जी ऐं DIG साहब जी। हाणे FIR जो अमल त थियो आहे, FIR दाख़िल त थी आहे। हाणे पुलिस अॻिना लाइ अमल करे असांजे जान मुड़स खे आज़ादु कराए, उन में वधीक भलाई पए थो त 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि मुगवी खे, ऐं अॼु ताईं जेको आहे कोई पुलिस अमलदार जेको आहे वारसनि सां मिलण न आयो आहे। पहिरियां त 2 ॾींहं मुसलसल बल्कि 3 ॾींहंनि ताईं इहो तकरार हलंदो रहियो त हीअ हद कंजी आहे। हालांकि असां पहिरें ॾींहं खां वठी चऊं पिया त हीअ रेवेन्यू बि जकाबाद सां तालुक़ु रखे थो ऐं हेल्थ बि जकाबाद सां तालुक़ु रखे थो, इन करे जकाबाद ज़िलो शुमार कयो वञे। हाणे 3 ॾींहंनि खां बाद हिननि महसूसु कयो आहे त जकाबाद आहे ऐं राति जे पेट में हुननि जेको आहे FIR दाख़िल कई आहे। बहरहाल असां मुतालबो था कयूं SP जकाबाद खां त उहो होश खां कमु वठे। हू एयर कंडीशन बंगलनि ऐं एयर कंडीशन AC जे लाइ न आयो आहे, बल्कि हू मुल्क शहर में ज़िले में अमन अमन क़ाइमु करण लाइ आयो आहे। इन करे असां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते असांजे मुगवी खे बाज़ियाब करायो वञे ऐं असां IG सिंध खां, वज़ीर आला सिंध खां ऐं RPO ऐं DIG लाड़काणे खां मुतालबो था कयूं त तव्हां बि जेके एयर कंडीशन बंगलनि में वेठा हो ऐं तव्हां बेशुमार मुरादूं खणो था, उहे सिंध जे नाले ते खणो था, सिंध जे अवाम जे नाले ते खणो था। आख़िर सिंध जे माण्हुनि क़सूर तव्हांजो कहिड़ो कयो आहे? वोट बि तव्हांखे ॾियनि ऐं हमेशह तव्हां इक़्तिदार में आणनि, उनजे बावजूदि बि हितां जे माण्हुनि खे अमन न मिले। ऐं हीअ अमन लाइ कंहिंखां इंसाफ़ घुरंदा। इन करे असां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते अब्दुल हफीज़ खे बाज़ाब करायो वञे ऐं असां सुभाणे ताईं इन ॻाल्हि जो इंतज़ारु कयूं था। सुभाणे ताईं अब्दुल हफीज़ बाज़ाब न थियो त असां पोइ जेकाबाद इंडस हाईवे खे, जेकाबाद मेन रोड खे ब्लॉक कंदासीं। ओसि ताईं इहो ब्लॉक रहंदो जेसिताईं असांखे माण्हू न मिलंदा।